اوॿاوڙو में GS सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्य सिंधी, अकबर गुम, फ़कीर रमज़ान कलवड़, असगर सिंधी जी अॻवाणी में सिंधु दरिया मां क़ैनाल कढण ऐं ग्रीन पाकिस्तान कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़े ऐं वालार ख़िलाफ़ ओॿावड़ो में मीर खान पंप वेझो नेशनल हाईवे ते नटहण उस में धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। सिंध तोड़े पंजाब ॾांहुं वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। इन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो आहे त सिंधूअ ते 6 नवां क़ैनाल अॾण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त असांजी इहा तहरीक मुल्कगीर तहरीक में तब्दील थी वेंदी। अॻवाणनि वधीक चयो त पीपल्स पार्टी जो जेको किरदारु रहियो आहे इन ते असांखे शक आहे। सिंध सरकार या पीपल्स पार्टी खे घुर्जे त हू हिकदमि हुकूमत जी हिमायत वापसि वठनि, जीअं वफ़ाक़ खे ख़बर पए त समूरी सिंध हिकु आहे। हिननि वधीक चयो त असांजा मुताला पूरा न थिया त एहतिजाजी तहरीक जो दाइरो समूरे मुल्क ताईं वधाए सघूं था। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त ओॿावड़ो में नवां क़ैनाल उॾण ख़िलाफ़ नेशनल हाईवे ते नटहण उस में धरणो हयो वियो आहे, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। पंहिंजो देश मुंहिंजो देश, पंहिंजो राबर मुंहिंजो राबर, नारे सैयद नारे सैयद।